असल में गलती मुझे हुई। कहिड़ी गलती? मां साथी के माने लाइ दावत ना लिया हाँ। यार दावत जी ना है सुमाइल। एक्चुअली अजकल साथी ठीक नथो रहे। ठीक रहे थो नथो रहे इन ॻाल्हि सां मूंखे का दिलचस्पी कोन हुई। एक्चुअली वियो हो जर्मनी ट्रेनिंग लाइ। जॾहिं खां तो मोटियो आहे तॾहिं खां ठीक ना है। चयमि न मित्रा मूंखे इन ॻाल्हि सां का दिलचस्पी कोन्हे। वो ट्रेनिंग जे लाइ अमेरिका वियो हो, ऑस्ट्रेलिया वियो हो या जर्मनी वियो हो, मूंखे इन ॻाल्हि सां का दिलचस्पी कोन्हे। मैं साथी वजह मां तोखे माफ़ी घुराई आई आहियां। कमाल थी कई मित्रा। साथी अहिड़ो न आहे जहिड़ो इम्प्रेशन उनजे ॿियनि जे मथां काइम थी रहियो आहे। कंहिंजी ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ आहियां। जर्मनी में उन सां छा थियो असांखे का ख़बर कोन्हे। तो यकीन कर सुनाए उन तोखे हेल्प नथो करणु चाहियो। ये अजाई तकलीफ़ हुई है ही पई है। जिंदगी में तमाम घट थी रहे मित्रा। हाँ साथी ॾाढो खुश नसीब आहे जंहिंखे तू जहिड़ी छोकिरी जो प्यार मिलियो आहे। ऐं तूं बि ॾाढी नसीबनि वारी आहीं। साथी जहिड़ो साथ कंहिं भाग वारे खे मिलंदो आहे। होटल में वापसि थियण खां पोइ मूं जॾहिं मुंहुं वराए ॾिठो त साथी मौजूदु कोन हो। तॾहिं मूं महसूसु कयो कि साथी तोखां सवाइ कंहिंजो बि नथी सघंदो मित्रा। मूं तोखां सवाइ बली फिरी पवंदो मित्रा। अरे बाबा थोड़ी देर खां पोइ वरी इहो न त चई त मे आई टू ड्रिंक वाटर सर। अरे अचु बाबा ॾिसो छो। हाँ अरे बाबा नुक़सान मुंहिंजो थियो ऐं ग़मगीन मूंखां वधीक वरी तुंहिंजो नज़र अची। सर मुंहिंजे करे अव्हां जो ॾाढो नुक़सानु थियो आहे। तुंहिंजे करे मतिलबु राज़ी ॻाल्हि आहे। चौकली टेक्सटाइल वारनि मुंहिंजे करे पंहिंजो प्रमोशनल कारोबार अव्हां खां खसे वरितो। ओहो ग़लति कतई ग़लति बाबा। इहा समूरी गड़बड़ होटल वारे जी आहे। कहिड़े होटल वारनि? अरे बाबा अॼुकल्ह मालिक पंहिंजे सामान बदिरां मॉडल खे वधीक प्रोमोट करणु चाहींदा आहिनि। ऐं तो संग सुपर मॉडल खे ख़बर न आहे कहिड़ी फटीचर होटल में वञी मानी खाराई जंहिंजे करे पंहिंजा क्लाइंट कावड़ जी कारोबार छॾे हलिया विया। दैट्स ऑल। मूं संदन मॉडल खे मानी खाराई हुई? हाँ घटि में घटि मूं त न खाराई। हूअं त मुंहिंजी इहा उमिरि कंहिं मॉडल खे मानी खाराइणी आहे। अरे बाबा तोसां उन ॾींहुं गॾु न हुई सुपर मॉडल वग़ैरह वग़ैरह छा नालो आहे? सर मानी जी ऑफर हुनजी हुई। अच्छा मानीअ जी ऑफर हुनजी हुई। उहो तूं हथे पहिरें सॼो सोनू आई कई पर अहिड़ो न ईंदो का सुपर मॉडल तोखे मानी जी सलाह को दादू बाजू ॼाणंदो आई। इहो छा आहे? वरी सर मां अव्हां जो वधीक नुक़सानु नथो कराए सघां। पर मूंखे लॻे थो त पाण हीअ सीन रिपीट था कयूं। मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में न आई आहे। अरे बाबा पाण ही साॻियो सीन मुंहिंजो मतिलबु आहे साॻियो मंज़िल हिन खां अॻु हिकु ॿ दफ़ा करे चुकायूं न। हाणे साॻी सीन सां मूंखे बार बार बोर न कर।
वञ वञी ॿी काथे लिखी खणी सर ये कम न हलंदो। कीअं न हलंदो? मां जे अहसाननि जो बार वधीक नथो खणी सघां सर। बाबा छाजो अहसान? हाँ मुंहिंजी हर ग़लती हर ख़ता खे दरगुज़र कयो आहे। मुंहिंजे करे हर दफ़े नुक़सान बर्दाश्त कयो आहे। मुंहिंजे बदिरां जे करे हिन इदारे जो ॿियो को कारकुन ज़ियादा शायदि उनखे नौकरी मां कढंदे देरि न कयो आहे। मां जे अहसान हेठां चिभाटिजी वियो आहियां। प्लीज़ मूंखे नौकरीअ मां कढी छॾियो। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां मूंखे नौकरीअ मां न कढंदव त सुभाणे खां मां ऑफिस न ईंदुमि। साथी, मूंखे लॻे थो त तुंहिंजी बि कल्ह मूं वांगुरु छिड़ियल आहे। तूं बि कुझु तवाई ऐं मूं वांगुरु कुझु चरियो आहे। तोखे ख़बर आहे त तुंहिंजो ऐं मुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे? छा ख़बर आहे? तव्हां मुंहिंजा बॉस आहियो। बसि अभी महिरबान आहियो। बसि तव्हां मुंहिंजी हर ग़लती दरगुज़र कई आहे। बसि साथी, हिकु रिश्तो तव्हांजो बि हूंदो आहे, दिलि जो रिश्तो। तूं अञा नंढो आहे, तोखे ख़बर न आहे त दिलि जो रिश्तो छा थींदो आहे, छो थींदो। तूं अञा नंढो आहीं साथी। मूं ज़िंदगीअ जे हुन पुठियां दौड़ंदे उन में पाप पंहिंजे पुट खे छॾे ॾिनो। हू जिते बि हूंदो, जेतिरो बि हूंदो, हू बि तो जेतिरो हूंदो, तो जहिड़ो हूंदो। इहो ई तहलक आहे तुंहिंजे मुंहिंजे विच में। मुंहिंजी यादि सम्झी भुल खाती, तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में किथां रिश्तो आहे, दिलि जो रिश्तो आहे, दिलि जो रिश्तो आहे साथी। तुंहिंजी मर्ज़ी आहे, सुभाणे ऑफिस अची जान I'm sorry. उस्ताद, आई एम सॉरी आका, मुंहिंजा आका। अरे जिन तूं हिते छा थो करे? जख पियो मारिया, जख छो पियो मारी? तोखे त हैदराबाद वञणो हो मुंहिंजे पीउ जो रूप धारे राणी जे पीउ मां सां मिलण लाइ। पर आका हाणे मां वञी न सघंदुमि। अच, बस जो भाड़ो
मामलो भाड़े जो ना आहे आका। मां उॾामंदो आहियां, बस या रेल गाॾी में सफ़र न कंदो आहियां। पोइ छाजो मामलो आहे? दिलि जो मामलो आहे आका, दिलि जो मामलो। कंहिंजी दिलि जो मामलो आहे? मुंहिंजी दिलि जो मामलो आहे आका। पर तूं त जिन आहीं। बराबरि आका, बराबरि मां जिन आहियां, पर मां ॿिए क़िस्म जो जिन आहियां। मुंहिंजे सीने में हिकु दिलि आहे, दिलि में अरमान आहे आका। मां अव्हां सां दोखो करे न सघंदुसि। छाजो दोखो? मां अव्हां जे वालिद बुज़ुर्गवार जो रूप धारे अव्हां जे लाइ राणी जो संग घुरी न सघंदुसि। छो घुरी न सघंदुसि? अड़े बेवकूफ़, तूं त राणीअ खे हू बहू मुंहिंजो पीउ लॻो हुए। मूंखे ग़लति न सम्झियो आका, न ई मुंहिंजी नियत ते शक कजो। मां को काफ़ मोटी वेंदुसि, पर अव्हां सां दोखो कोन कंदुसि। यार तूं बराबरि माण्हू न आहीं, पर ॻाल्हाई माण्हुनि खां वधीक तूं। माजरा छा आहे? मां राणीअ खे चाहण लॻो आहियां। अड़े बेवकूफ़, दिमाग़ त ख़राब न थी वियो अथई? मुंहिंजे मथे में मग़ज़ यानी दिमाग़ कोन्हे आका। मुंहिंजे सीने में फ़क़ति दिलि आहे। मां दिलि सां सोचींदो आहियां। मां अव्हांजो ग़ुलाम आहियां आका। जिन बदिरां माण्हू हुजां त अव्हांखे ज़रूरु दोखो ॾियां, पर मां माण्हू न आहियां आका। इन करे मां अव्हांखे दोखो कोन ॾींदुसि आका। अमीर छा सोचे रहिया आहियो आका? इन में समूरो ॾोह मुंहिंजो आहे, राणी जो न आहे। मूं राणीअ खे चाहियो आहे, राणीअ मूंखे न चाहियो आहे आका। अमीर राणीअ खे कारी करे न मारजो। मारण चाहियो था त मूंखे कारो करे मारे छॾिजो। तूं बराबरि माण्हू न आहे, पर ॻाल्हाई माण्हुनि खां वधीक थो। मां कुझु इहो सोचे रहियो आहियां आका। लॾूं ठाहिण जी तरकीब त न सोचे रहिया आहियो? मुंहिंजो मतिलबु आहे त ॻाल्हि पकी करण खां पोइ राणी जी पीउ माउ खे लॾूं त खाराइणा पवंदा न। अरे यार, लॾूं त मार्केट मां मिली वेंदा, पर तूं जहिड़ो जुड़तू पीउ किथां हथु कंदुसि? ऐं मौक़े ते गड़बड़ करे विधी अथई बदबख़्त। आका, अमी मेकअप ऐं जेकअप जा माहिर आहियो। अमी मूंखां बहितर रूप धारे सघो था पंहिंजे वालिद जो। इन बारे में त मूं सोचियो ई कोन हो आका। पोइ इन बारे में फ़क़ति सोचियो न सोच ते अमल करे ॾेखारियो। सभु ठीक थी वेंदो आका, सभु ठीक थी वेंदो। फ़क़ति जिन बर्बाद थी वेंदो आका, जिन बर्बाद थी। हेलो राणी, हू वेठा आहिनि? हू के मैडम? ओहो, हू ॿियो वरी केरु? साथी ऐं मिश्रा? न हू मैडम इहो ई त पुछां थी त हू के एजाज़? ओहो, तूं त सफ़ाई कचरी आहीं। हू शहज़ादा अरशद। मैडम शहज़ादो अरशद नाले त को बि शख़्स असांजे इदारे में कमु न कंदो आहे। भई कंदा आहिनि। मैडम अव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे। तूं चरी त कान थी पई आहीं। हू अव्हां सभिनीनि जा बॉस आहिनि। मैडम असांजे बास जो नालो त मिस्टर धनीबख्श धनो आहे। ख़बरदार जो तो हुननि खे धनीबख्श धनो चयो आहे। हाणे हुननि जो नओं नालो आहे शहज़ादा अरशद। हा, सम्झे न, शहज़ादा अरशद। ओह, मूंखे ख़बर न हुई। हाणे त ख़बर पइजी वई अथई न। हाणे मूंखे ॿुधाए, शहज़ादा अरशद पंहिंजे कमरे में वेठा आहिनि? न, हू पंहिंजे कमरे में न आहिनि। कमाल आहे, पोइ केॾा हलिया विया? मैडम कलाक खनि थियो आहे, उथी हलिया विया आहिनि। कलाक खनि में असांजे पुटनि जो अमेरिका खां फ़ोन अचण वारो आहे, पर खे ख़बर बि हुअसि। पोइ केॾा हलिया विया? सम्झ में कोन थो अचे हिननि खे छा थी वियो आहे।
सब कुछ विसारींदा पिया वञो।